कंबल अथई ॿारनि जो? कंबल ॿारहं खपे। हा ॾेखार। ए थर्मस भी ॾाढा सुठा अथसि। 3-3 रुपए जो कोठिया जो माल अथसि। कंबल वठो, ॿारहं कंबल वठो, बर्तन वठो। लालो शरबत खान अची वई। लालो शरबत खान जेको चेंदी आहे उहो केंदी आहे। अचो कंबल वठो, 12 कंबल वठो, सियारे जो मौसम अची वियो आहे। अचो वठोसि। लख लगा हथ बिलाहींदम केति ताईं कंदो नखरा। ओए की गीत त नथा से किना करूं त मोह मारे वठी थो अचे। सस्ता घिसियल फिठल आहे त ॾिस। अलाह पुजंदी रबू शल को केलो बि कटियां थी। कंबल वठो, बर्तन वठो, 12 कंबल वठो, गिफ्ट पैक वठो। कंबलनि वारो आयो आहे। ॾिसां त सही को नंढड़ो कंबल हुजे त वठां। चारो लॻो पियो आहे कहर जो। ॾिसां त कंबल वठो। ओ लाला, लाला पठान हेॾे आ हेॾे। छा थो विकिणे? केर मां अचांसि? हा हेॾे आ पाड़नि पटिया। लालो तूं आयो कोई ॿियो आहे? अचांसि थी। अचांसि थी? चओ अचां थो। अचांसि थी। माई छो मथो ख़राब थियो अथसि? अड़ी ये ज़ुबैदा जो पुट आहे। अचांसि थी माई। माशाअल्लाह सुभान अल्लाह। काॾे वई? काथे आहीं? हेॾी ज़ारी तुंहिंजे साम्हूं 6 फुटनि जी बीठी आहे। तोखे नज़र नथी वेह ते वेह। हेठि वे। हा हेठि वेह। बाक़ी जा मथे तूं बि त हेठि वेहसि। तूं वेह त सही लाला पठान। अल्लाह छा अथई? सामान छा खपे तोखे? कंबल अथई ॿारनि जो? कंबल 12 खपे। हा ॾेखार। ए थर्मस भी ॾाढा सुठा अथसि। 3-3 रुपए जो कोठिया जो माल अथसि। हिननि ते ज़ंग छो लॻल आहे? ज़ंग बाबा ना आहे। बरसाति वसे पियो नी। मां बारिश में घुमायांसि फिरायांसि पई इन जे करे इहो थी वियो अथसि। अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का। शइ ॾाढो भलो थी। न हे इस्तेमाल थियल आहे। तव्हां इस्तेमाल थियल था शरीर मथो ख़राब थियो थी इस्तेमाल थियल आहे। चलो कंबल ॾेखार जेका हाय वठीस कंबल वठीस। वॾो खपे नंढो? नंढो कंबल। नंढो खपे। ए 12 कंबल थी। हिन सां गॾु गिफ्ट पैक बि थी। एड़े ॾिसिस। ए बेबी लोशन भी फल अथसि। ए इनमें टिश्यू पेपर फल अथसि ऐं बॉडी स्प्रे फल अथसि ऐं नंढो कंबल अथसि। वाह वाह त भली डील आहे। पोइ हे घणे जो आहे? ए हूं 15,000 जो आहे पर तुझे सिर को 10,000 वठी। मां घर ॾेखारे अचां 2 मिंट पर जल्दी मोट। घणे जो आहे? 10,000 रुपए जो। वेह जाए ते बाक़ी काॾे हली वेंदुसि छा? पारन पटी जल्दी मोड़जे मता गुम थी वञे। अल्लाह मालिक आहे। अल्लाह वॾो आहे। मिड़ई इहो कंबल निकिरी वञे त बसि भलाई थी वेंदो। यको देर कई माई। वो माई अचेसि काॾे मरी वई? लाला पठान 10,000 इलाही आहे न बा। पोइ बाक़ी घणो ॾींदी? 5,000 न चरिया जा 5,000 चरिया 5,000 में हेॾो सामान मिलंदो। स्पेशल माल अथसि। 5,000 जो हेॾो नोट हूंदो आहे? कॾहिं ॾिठो अथई? छो न ॾिठो आहे? सॼो ॾींहुं मुंहिंजो कारोबार आहे। थोरा था लॻनि। ॾे त ॾे 5,000 में। हल चङो 7,000 ॾींदी? न 5,000 5.5 थींदा। 5.5 ॾींदी? न चङो वठेसि माई वठेसि। दुआ खजांसि। तुझनि बचन पातो माना मुंहिंजनि बचन पातो। मूंखे ॾे पैसा। सब्र त कर। खड़ी त चा पर समा जल्दी करेसि माई जल्दी करेसि। कलाक लातो अथसि हिकिड़े ग्राहक में। अञा सॼो ॾींहुं पियो आहे। कंबल वठो। हाँ लाला पठान। बिस्मिल्लाह रहमान रहीम। एड़ा कर थर्मास घणे जो तो ॾे? इहो 3,000 रुपए जो आहे। 400 में ॾे त। चरिया छा? सॼो ज़ंग लॻो पियो अथसि। ज़ंग वारी फन हणजांइ साफ़ थी वेंदो। 400 वठे त ॿुधे। 400 में न आहे बसि। हल पोइ हलंदो थी। हलंदो थी त हलंदो थी। मिड़ई 5,000 रुपया निकिता भलाई थी वई। वाह वाह अॼु त मज़ा थी पिया। कंबल सां गॾु लोशन, लोशन सां गॾु बॉडी स्प्रे, वरी छा आहे टिश्यू। वाह वाह। हाँ बॉडी त खाली आहे। ये बॉडी ये भी खाली आहे। अब बड़ी न में त गज वारो पाणी मिलियल आहे। ही छा आहे? ये त गतो आहे। बोला साईं हे पठान त मूंखे फुरे वियो। हे ॿीहर मूंसां वेठन। अरे या हुसैन हे पादर अबाड़े पुड़िया पुड़िया तलाव करे मां पैसा कढी गया। भंडारनि में 50 कॾहिं हेॾां सोचे मां 20 बचाया। कॾहिं होॾां 30 बचाया। उहा मां मेड़े मेड़े चूंडे 5,000 में
चल पठाण अल्लाह पुॼंदई चल मोआ किरंदे काथे त के गोॾा भञंदई ढकड़ियूं भॼंदई उहे ठहंदई बि कोन पाणी केलो त खावां हाणे छा कयां ॾिसां त सही ओ मुजाहिद हेठि लही आ वञ छोरा बाणी ओए लीड़े छोरा हेॾे ता हे पठाण ॾिठई हिते काथे न ॾिठई ओली पठाण भॼी वियो ओए काॾे वियो अदा ओ छोकिरा हिते पठाण बीठो हुयो हाणे विकिणे पियो अबा मूंसां वेद न करे वई 5000 में ॿ लीटर ॾेई वियो हिकिड़ो गतो ॾेई वियो ओली अबा मूं गरीब मिसकीन बशीरी सॼो ॾींहुं घरनि में हीअं कम थी कयां